अस्सलाम वालेकुम क्लास उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदव। साम्हूं जेको स्क्रीन ते पैसेज नज़र अची रहियो आहे इहो रिलेटेड आहे IBA जी स्कॉलरशिप जे हवाले सां, जेका हिन वक़्तु हली रही आहे। डेट त हुन जी पूरी थी चुकी आहे, पर हिन जी टेस्ट जेका आहे 24 जुलाई ते आहे। उन सां गॾोगॾु हिकिड़ी शइ ॿी बि मां तव्हां सां शेयर कंदो हलंदुमि त हीउ पैसेज तव्हांखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। उहो इन लाइ त हीउ पैसेज न सिर्फ़ु IBA जी स्कॉलरशिप ताईं महदूदु आहे। तव्हां कहिड़े बि जॉब्स जे हवाले सां टेस्ट ॾियो था, उहा आर्मी जी टेस्ट हुजे, नेवी जी टेस्ट हुजे या कंहिं ॿिए डिपार्टमेंट लाइ तव्हां टेस्ट ॾियो था, जेका बि स्क्रीनिंग टेस्ट थींदी आहे उन में पैसेज तक़रीबन हूंदो ई हूंदो आहे। पैसेज में हू तव्हांजी ॾिसंदा आहिनि त तव्हांजी केतिरी ग्रिप आहे इंग्लिश ते, तव्हांखे वर्ड्स जो केतिरी नॉलेज आहे, ऐं उन सां गॾोगॾु इहा ॾिसंदा आहिनि त जुमलनि जी जेका स्ट्रक्चर आहे उहा ॿार कीअं सम्झी सघे थो। ऐं उन सां गॾोगॾु हिकु वर्ड्स जी जेका आहे मुख़्तलिफ़ माना थींदी आहे, उहा बि असांखे पैसेज मां ई ख़बर पवंदी आहे। छो त हिकु वर्ड जेको आहे उन जी मुख़्तलिफ़ मीनिंग्स हूंदियूं, पोइ डिपेंड कंदो आहे जुमिले ते त हिन लफ़्ज़ जी कहिड़ी माना थींदी। सभ खां पहिरियां ई सॼी टेक्स्ट जेका आहे इहा मां तव्हांखे रीड करे ॿुधाईंदुमि, पोइ हिन जो मफ़हूम ॿुधाईंदुमि, पोइ इन सां जेके इहे रिलेटेड क्वेश्चन्स आहिनि इंशाल्लाह इहे सभु तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। जेकॾहिं पहिरियों अचूं था असीं हिन पैसेज ते, हिन पैराग्राफ ते ॾिसूं त हिन जो मक़सदु छा आहे, हिन जो थीम छा आहे ऐं हीउ छा जे बारे में ॼाण ॾेई रहियो आहे। सभ खां पहिरियां इहो सम्झंदासीं। द फ्लड्स ड्यूरिंग द सीज़न 2010 affected people in all the provinces of Pakistan। इन जुमिले में असांखे इहो बयानु पियो करे त 2010 जी ॿोॾि दौरान पाकिस्तान जा सभई सूबा इन में मुतासिर थिया हुआ, यानी उन्हनि ते असरु पियो हुयो। थाउज़ंड्स ऑफ पीपल, हाणे ॾिसो हिते कॾहिं कॾहिं अक्सर इहा मिस्टेक ईंदी आहे, वर्ड पीपल्स ॾेई छॾींदा आहिनि जमो लाइ। माण्हू हिकिड़ो हुजे त बि पीपल ई लिखिणो आहे, पीपल जो जमो बि पीपल ई थींदो आहे, पर हिते हिकिड़ी ॿी बि ॾिसो टेक्निक्स इस्तेमालु थियल आहे, थाउज़ंड्स। तव्हां कॾहिं कॾहिं चेक भरींदा आहियो, उते तव्हां एस न ॾींदा आहियो, 10,000 लिखंदा आहियो त लिखंदा आहियो 10,000, पर हिते एस इस्तेमालु थियल आहे, या इन करे त हीअ न्यूमरिकली इस्तेमालु थियल आहे। तव्हां जेकॾहिं प्लेस वैल्यू लहो था या कंहिं न्यूमरिकल इस्तेमालु कयो था त उते तव्हां एस बिल्कुलु ॾेई सघो था। Thousands of people lose their family members, relatives or friends। ये तो हज़ारे माण्हू पंहिंजा दोस्त, पंहिंजा रिलेटिव्स यानी पंहिंजा आसपास जा जेके उन जा रिलेटिव्स हुआ ऐं फैमिली मेम्बर्स विञाए चुका हुआ। रिलेटिव्स जो मक़सदु आहे मिट माइट, ठीकु आहे, जेके वेझो तव्हांजी हुआ। अॻिते वधंदासीं। थाउज़ंड्स इन फैक्ट हंड्रेड्स ऑफ थाउज़ंड्स। हाणे हिन जुमिले में कुझु टेक्निक्स रखियल आहे, हिन जुमिले खे थोरो सम्झणो आहे। चए थो हज़ार, बल्कि हज़ार न 100,000 बिकम होमलेस, यानी 100,000 माण्हू जेके आहिनि बेघर थी विया, उन्हनि जा घर में पाणी में लुड़ी विया। ह्यूज एरियाज ऑफ लैंड वर फ्लडेड एंड क्रॉप्स वर डिस्ट्रॉयड। हाणे ॾिसो हिते लफ़्ज़ फ्लूड्स आहे, हिते फ्लडेड आहे, हीउ जेको आहे हिते नाउन आहे, हिते वर्ब आहे, ठीकु आहे। चए थो ज़मीन जो वॾो हिसो, ज़मीन जी वॾी एरिया जेका आहे पाणीअ जे हेठां अची वई। अॻिते छा थो चए, एंड क्रॉप्स वर डिस्ट्रॉयड, ऐं फसल बि तबाह थी विया। अॻिते थोरो वधंदासीं। पीपल लूज़ कैटल, चिकन्स एंड अदर इनकम सोर्सिस। ये तो माण्हुनि आमदनीअ जा ॿिया ज़रिया, मुर्गियूं ऐं माल पंहिंजो विञाए वेठा। बट दे हैड फेथ इन अल्लाह, पर उन्हनि जो ख़ुदा ते यकीन हुयो। दे डिड नॉट गिव अप होप, उन्हनि पंहिंजी उमेद न छॾी, यानी उमेद ते क़ाइमु रहिया। लफ़्ज़ हिते लीव बि अची सघे थो, पर होप जेको आहे अक्सर करे गिवअप खणंदो आहे। सो जल्दीअ में थिंग्स स्टार्टेड टू चेंज फॉर बेटर फॉर मैनी ऑफ देम। जो तो उन्हनि मां केतिरनि शयुनि
सुठे लाइ बहितरीअ लाइ मटिजणु शुरू कयो। इट वॉज ब्लेसिंग इन डिस्गाइज फॉर हसीना माई। चए थो हक़ीक़त में इहा हसीना माईअ लाइ बहितर हुयो, उन लाइ रहमत हुई। पर हिते इन डिस्गाइज थियो आहे, हिते इन डिस्गाइज इन करे इस्तेमालु थियल आहे, इन जो मक़सदु इहो आहे त ज़ाहिरी तौरु उन जे लाइ जेका आहे रहमत न हुई। डिस्गाइज चइबो आहे लिकाइण खे, माना उन जे लाइ रहमत त हुई पर ज़ाहिरी तौरु न हुई। इन जुमिले जो मक़सदु इहो ई थींदो। शी वॉज विडो एंड मदर ऑफ 3 चिल्ड्रेन। हक़ीक़त में उहा विडो हुई। विडो चइबो आहे जंहिंजो घर वारो फोत थी वियो हुजे, ठीकु आहे। ऐं विडो सां गॾो गॾु ॿियो छा त 3 ॿारनि जी माउ बि हुई, ठीकु आहे। ड्यूरिंग दिस ही जुमिलो, ठीकु आहे। बिफोर फ्लड्स शी वर्कड एज अ मेड इन पीपल्स हाउसेस। हाउसेस शी वर्कड एज अ मेड इन पीपल्स हाउसेस हिते जो आहे, ठीकु आहे। टू फीड हर चिल्ड्रेन्स। चए त बोर्ड खां पहिरियां उहा माण्हुनि जे घर में कमु कंदी हुई, छाजे लाइ? टू फीड हर चिल्ड्रेन्स, याने उन्हनि जे ॿारनि खे खाधो ॾियण लाइ। हाणे ॾिसो हिते हर जेको आहे लफ़्ज़ थोरी हिन पैराग्राफ में मूंखे मिस्टेक नज़र पई अचे। हर जेकॾहिं माना जो कासो इस्तेमालु कयूं त इहे सिर्फ़ु शी जा हूंदा, पर पीपुल्स लाइ 16 लफ़्ज़नि में चवण जो मक़सदु इहो, अगरि जेकॾहिं उहा पंहिंजनि ॿारनि खे खाधो ॾिए हा त असीं हर चिल्ड्रेन इस्तेमालु कयूं हा। पर ॾिसो हीअ जेका ही विडो हुई, इहा ॿियनि माण्हुनि जे घर में कमु कंदी त यानी उन्हनि जे बचनि खे खाधो ॾींदी हुई। तंहिंजे करे असीं लफ़्ज़ हर जे जॻह ते देर इस्तेमालु कयूं त अञा वधीक भलो थींदो, ठीकु आहे। देर माना उन्हनि जे, ठीकु आहे। नेक्स्ट जुमिले ते वधंदासीं। ड्यूरिंग दिस वर्स्ट फ्लड शी लूज़ हर हाउस एंड हर जॉब। चए थो हिन वॾी अज़ीम वोड दौरान हुन पंहिंजो घर ऐं पंहिंजी ड्यूटी विञाए वेठी। देन पोइ वन ऑफ द NGO started work for flood affected people, gave her 50 hens with feed for 3 months। जुमिलो हीअं पियो असांखे सेखारे त हिकिड़ो NGO, हिकिड़ो नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन हुयो, उन छा कयो त जेके माण्हू मुतासिर हुया उन्हनि खे 50 कुकड़ियूं ऐं उन्हनि जो खाधो 3 महीननि लाइ ॾिनो, ठीकु आहे। याने कुकड़ियूं ॾिनूं 3 महीननि लाइ ऐं 50 कुकड़ियूं हुयूं, उन सां गॾोगॾु उन्हनि जो खाधो बि उन्हनि खे ॾिनो, कंहिंखे जेके माण्हू वोड में मुतासिर थिया हुया। बट दी टाइम द वाटर रिड्यूस्ड। चए थो जॾहिं पाणी घटिजी वियो, देन हैंस वर बिग इनफ टू ले एग्स। चए थो कुकड़ियूं वॾियूं थी चुकियूं हुयूं ऐं आना ॾियण जे लाइक़ु बणिजी चुकियूं हुयूं। हसीना sold eggs, then she bought more feed and also more hens। चए थो हसीना जेका माई हुई उन छा कयो, आना विकिरो कया ऐं वधीक जेका सो कुकड़ियूं ऐं उन्हनि जो खाधो ख़रीद करणु शुरू कयो, ठीकु आहे। शी नाउ owns a small poultry farm and earns 30,000 each month। हाणे हिते लफ़्ज़ जेको आहे ओवन माना पंहिंजो आहे, पर हिते ओन्स हिते वर्ब आहे, ठीकु आहे। याने उहा हाणे हिकिड़े नंढे जेको आहे पोल्ट्री फार्म जी बि मालिकाणी आहे ऐं तक़रीबन 30,000 हर महीने उहा कमाईंदी आहे। हसीना हैज़ बिकम एन इंस्पायरेशन फॉर मेन्स वोमेन्स इन हर एरिया। याने हसीना जेका आहे उहो पंहिंजे एरिया में मर्दनि ऐं औरतुनि लाइ हिकिड़ो बहितरीनु मिसाल आहे। हिते इंस्पायरेशन जी माना मुख़्तलिफ़ थींदी, पर जुमिले जे हिसाब सां इहा माना खणंदासीं त उनजी भेट में वधीक भलो आहे। हाणे हीउ जेको पैराग्राफ पढ़ियोसीं त इन जो जेकॾहिं टाइटल मां न ॼाण, तव्हां बि टाइटल ॾेई सघो था। टाइटल इन जो छा हुजणु खपे उहो मोड़े कमेंट्स में मोकिलियो त हिन जेको पैसेज आहे इन जो ही टाइटल हुजणु खपे।
थोड़ो थीम ॾींदो हलां त हीउ जेको हुयो सॼो असांखे ॾिसो छाजे बारे में पियो ॿुधाए त कुझु स्टूडेंट्स हिन में माना जेको आहे सो थोरो माइंड चेंज करे वेंदा, छो त हिन में ॿिनि क़िस्म जूं ॻाल्हियूं थियल आहिनि। हिकिड़ो त हसीना जे बारे में ऐं उन सां गॾोगॾु ॿी जेका शइ डिस्कस थियल आहे उहा फ्लड जे बारे में डिस्कस थियल आहे। पर कमेंट्स कयो, इंशाल्लाह ज़रूरु 5 या 10 कैंडिडेट्स अहिड़ा हूंदा जेको हिन जो टाइटल ॾेई सघंदा त हिन जो जेको थीम आहे उहो ई आहे। हाणे ॿियो जेकॾहिं ग़रीब आहे जंहिंखे हेॾे वर्ड्स एॾो ज़ख़ीरो कोन्हे, उहो हेॾे वॾे पैराग्राफ खे तकड़ में कीअं सम्झे, उन जे लाइ शॉर्ट ट्रिक इहा आहे त असीं हिन पैराग्राफ खे जल्दी बि सम्झी सघूं था। अगरि जेकॾहिं एतिरी तव्हां वटि नॉलेज न आहे त पोइ तव्हां यकीनन तकड़ में ई कीअं क्वेश्चन हल कयो, उहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदो वञां। अच्छा, हाणे पैराग्राफ जेको हुयो अलहमदिल्ला उन जो सुठे नमूने रीडिंग कईसीं ऐं हुनखे कुझु सम्झियोसीं बि। हाणे वधंदासीं क्वेश्चन्स जे तरफ़ जेके रिलेटेड आहिनि इन पैराग्राफ सां। अबो द पैराग्राफ डिस्क्राइब सिनेरियो ऑफ दिस देश, ये तो ही जेको पैराग्राफ आहे छा जो मंज़रनामो पेश करे पियो। हाणे ॾिसो कुझु स्टूडेंट्स जेको आहे हिननि खे ॾिसी करे त चवंदा त न आहे त फ्लड जे बारे में, पर हीअ फ्लड आई कॾहिं हुई, माना ही ॿई ऑप्शन बिल्कुलु न आहे। बाक़ी हिन ॿिन्ही मां को थी सघे थो, छो त असां पैराग्राफ जी जेका रीडिंग कई आहे उहा सुठे नमूने कई आहे, तॾहिं सम्झ में अचे थो। हाणे हिननि ॿिन्ही ते ॾिसो माना बस करण जी काई ज़रूरत न आहे, थोरो पैराग्राफ ॾे वरी वञिणो आहे। ॾिसो पहिरें जुमिले में 2010 लिखियो पियो आहे, तंहिंजे करे हिन खे टिक करिणो आहे। पर ॿी शइ, अगरि जेकॾहिं अहिड़े इन सां रिलेटेड अहिड़ो को ॿियो क्वेश्चन आहे ऐं का उते तव्हांखे मंथ आहे या को साल पुछे थो, त उहो तव्हांखे पैराग्राफ में परे खां नज़र ईंदो। तव्हां हीअं थोरो हीअं नज़र फेराईंदो त किथे बि 2010 कोन्हे, सिर्फ़ु हिते ई आहे। ऐं इन सां गॾोगॾु सिर्फ़ु साल न, जेकॾहिं को महीनो आहे, को जून आहे, को जुलाई आहे, माना को मंथ तव्हां खां पुछे त उहो बि परे खां नज़र ईंदो आहे, ठीकु आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿी शइ त जेका रक़म हूंदी आहे उहा बि परे खां नज़र ईंदी आहे। ॾिसो हाणे का आहे सॼे पैराग्राफ में नज़र ईंदव त माना जेका रक़म आहे यानी पैसा किथे बि कोन था नज़र अचनि, हिते नज़र अचनि था। इन सां रिलेटेड इहे टेक्निक्स आहिनि जेके तव्हांखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। नेक्स्ट क्वेश्चन ते वधंदासीं। अकॉर्डिंग टू पैसे द मीनिंग ऑफ गिव अप, छो त गिव अप चए थो उन जी मुख़्तलिफ़ मानाऊं थी सघनि थियूं, पर हिन पैसे जे मुताबिक़ इन जी माना छा थींदी। ॾिसो गिव अप जी माना जेको आहे लूज़ बि आहे, लीव बि आहे, स्किप बि आहे। हाणे हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां हिन में हिकिड़ी ज़रूरु शइ सम्झी विया हूंदव त माना शादीशुदा बि न हुई, गैर शादीशुदा बि न हुई, छा हुई, विडो हुई। तंहिंजे करे सी ऑप्शन सही आहे। रिच माना अमीर जी ॻाल्हि हिन में करे ई न पियो, छो त पैसेज खे सम्झणो आहे। क्वेश्चन नंबर 4 जे तरफ़ वधंदासीं। अर्निंग रिसोर्स ऑफ हसीना माई वास दिस देश, चए थो कमाईअ जो जेको ज़रियो हुयो हसीना माईअ जो उहो कहिड़ो हुयो। ॾिसो पहिरियों त हुनजी जेका कमाई हुई त उहा छा हुई, मेड हुई, यानी हिकिड़ी सर्वेंट हुई, पर हिते उहे ऑप्शन आहिनि ई कोन। तंहिंजे करे उन खां बाद में जेको हसीना जो जेको रिसोर्स ऑफ इनकम जेको सोर्स जो जेको ज़रियो हुयो उहो कहिड़ो हुयो, चिकन फार्म। छा हुयो, बी ऑप्शन खे तंहिं करे टिक कंदासीं, चिकन फार्म। छो त माज़ी इन जे करे पुछे थो त हीउ जुमिलो हीउ जेको पैसे जो हुयो उहो त असीं सॼो पढ़ी वियासीं, हाणे इहो माज़ीअ में थी वियो, तंहिंजे करे हीउ जुमिलो बि माज़ीअ में ई आयल आहे। टेंशन करण जी काई ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु थीम खे सम्झणो आहे, पैसेज साम्हूं रखिणो आहे। अच्छा, हाणे नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। NJO gave the हसीना माई देश ते चैंस, चए थो NJO हसीना माईअ खे केतिरियूं कुकड़ियूं ॾिनियूं। उहो ऑप्शन बी, छो त हसीना माईअ खे जेको आहे टोटल जेके कुकड़ियूं मिलियूं उहे हुयूं 50। अगरि जेकॾहिं यादि नथो अचे त पंहिंजो पैसेज खोले तव्हां ॾिसी सघो था। सुइटेबल मीनिंग ऑफ वर्ड प्रेटी, प्रेटीअ जो जेको मुनासिबु जेका माना छा थींदी, उहो छा थींदो आहे, ब्यूटीफुल। नेक्स्ट क्वेश्चन में वधंदासीं। क्वेश्चन नंबर 7 ते सिनोनिम ऑफ वर्ड फाइन। ॾिसो फाइन जी 2 मीनिंग्स हूंदियूं, हिकिड़ो वेल बि हुन जी माना थींदी आहे माना सुठो, ऐं फिट बि इन सां रिलेटेड आहे, ॿियो आहे पेनल्टी, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते ऑल ऑप्शन हुजनि त उनखे टिक कयूं आहे, पर हीअ ॾिसे रिलेटेड मीनिंग्स आहिनि, माना हीअ जेका लफ़्ज़ पाण मिलनि था त माना फाइन माना जेका माना आहे उहा उम्दो बि थींदो आहे, ऐं पेनल्टी मक़सदु माना जेका सो जुर्मानो, तंहिंजे करे जुर्माने खे टिक कंदासीं, छो त हीअ 2 रिलेटेड हिन जी मीनिंग्स आहिनि। तंहिंजे करे असां जेका अहमियत ॾींदासीं उहा डी ऑप्शन खे ॾींदासीं।
क्वेश्चन नंबर 8 जो है काफ़ी स्टूडेंट्स से इन क्वेश्चन ते थोड़ो जो का सो शक थींदो आहे हिकिड़ो मुंझी पवंदा आहिनि उहो इन जे करे त हीउ पहिरियों जुमिलो ॾिसो त ज़ेरा स्टार्टेड गोइंग टू स्कूल व्हेन शी वाज सिनोनिम्स ऑफ अंडरलाइन वर्ड्स विल बी जो ज़ेरा जेका आहे छोकिरी हुई उहा जेका स्कूल वञणु शुरू कयो ऐं हीउ जेको अंडरलाइन वर्ड आहे स्टार्टेड ये तो इन जो सिनोनिम्स मीन्स सेम मीनिंग छा थींदी। हाणे काफ़ी स्टूडेंट्स छा कंदा बिगिन खे टिक कंदा बिगिन माना शुरू करणु पर हिते स्टार्टेड जो सेकंड फॉर्म आहे तंहिंजे करे हेॾे बि असीं सेकंड फॉर्म बिगिन जो सेकंड फॉर्म बिगिन थींदो आहे तंहिंजे करे ए ऑप्शन खे क्लिक कंदासीं। नेक्स्ट क्वेश्चन ॾिसो मीनिंग ऑफ सबलिंग सबलिंग जी जेका माना थींदी आहे उहा असीं ॾिसो अक्सर मां तव्हांखे ॿुधायो त जेके वर्ड्स हूंदा आहिनि उहे नियर हूंदा आहिनि पर जेका मुनासिब माना हुजे असीं उनखे अहमियत ॾींदासीं तंहिंजे करे जेको वधीक इन जे वेझो आहे उहो आहे किराइंग बी ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन की तरफ वधंदासीं करेक्ट इंटरनम्स ऑफ रिसीव रिसीव जो जेको इंटरनम्स या सिनोनिम्स सिनोनिम्स जेको थींदो आहे उहो गेट माना हासिल करणु। उम्मीद आहे त इहे 10 क्वेश्चन क्लियर थी हूंदा। अञा नेक्स्ट क्वेश्चन की तरफ वधंदासीं। अच्छा हिकिड़ी इन सां गॾो गॾु ॿी शइ बि तव्हां मां शेयर कंदो हलां त ॾिसो हिन पोर्शन में मथां सिनोनिम्स लिखियल हो हाणे जेके बि इहे क्वेश्चन हूंदा उहे रिलेटेड हूंदा सिनोनिम्स सां मीन्स अदर वर्ड जंहिंखे चवंदा आहियूं मीनिंग चवंदा आहियूं ठीकु आहे। ऐं कोशिशि इहा कंदा कयो त मथां जेको टॉपिक हुजे जेका तव्हांखे को आहे हाईलाइट थियल हुजे उन ॾे बि थोरो गौर कंदा कयो पेपर में ईअं बि काफ़ी स्टूडेंट्स पेपर खे सम्झी सघंदा आहिनि। इन सां गॾो गॾु ॾिसो हीउ जेको पोर्शन आहे इहो रिलेटेड आहे इंटरनम्स सां ठीकु आहे। हाणे इंटरनम्स जेके आहिनि उन्हनि सां रिलेटेड ही क्वेश्चन्स आहिनि। इंटरनम्स चइबो आहे ज़िद खे ठीकु आहे ज़िद सां यानी अपोज़िट बि हिनखे करे करे चवंदा आहिनि। हाणे अहिड़ी तरह जीअं सिनोनिम्स हुयो इंटरनम्स खे बि असीं ईअं सम्झंदासीं। क्वेश्चन नंबर 11 जे तरफ़ वधंदासीं त व्हाट इज़ करेक्ट इंटरनम्स ऑफ टॉप टॉप माना मथां बॉटम माना हेठां इन जो इंटरनम्स इहो थींदो ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 12 की तरफ वधंदासीं इहो बि सफ़ा सिंपल क्वेश्चन आहे द टीचर सेट स्टार्ट राइटिंग नाउ करेक्ट करेक्ट इंटरनम्स ऑफ स्टार्ट स्टार्ट जो जेको ज़िद थींदो आहे उहो स्टॉप थींदो आहे। स्टार्ट माना शुरू करणु स्टॉप माना बीहणु। कॾहिं कॾहिं हिन में काफ़ी स्टूडेंट्स थोरो चवंदा आहिनि जेको सो पास बि थींदो आहे पर इहो जेको आहे कुझु टाइम लाइ असीं स्टॉप कंदा आहियूं वरी उतां ई उहा शइ शुरू थींदी आहे। स्टॉप थींदो आहे उहो बिल्कुलु माना जेको आहे कंहिं शइ खे ख़तमु करणु इन जे करे इन सां जेको वधीक रिलेटेड हूंदो आहे उहो स्टॉप हूंदो आहे। क्वेश्चन नंबर 13 जे तरफ़ वधंदासीं ऐं हीअ बि सिंपल क्वेश्चन आहे सिनोनिम्स ऑफ वर्ड टाल टाल जो ज़िद छा थींदो इहो तव्हां पहिरियों कमेंट्स में मुड़े मोकिलियो पोइ तव्हां हिकिड़ो इमेजिन ठाहियो सिर्फ़ु वारे वीडियो ते माना जेको आहे हल करण ते नालो पाण बि थोरो इमेजिन करे टिक करे ऐं पोइ मुंहिंजे ॾिसो त मां कहिड़े खे टिक थो कयां। हाणे ॾिसो टाल जेको आहे इन जो हमेशह जेको ज़िद थींदो आहे उहो छा थींदो आहे शॉर्ट इस्तेमालु बि न थींदो आहे। काफ़ी स्टूडेंट्स मुंझंदा त इन जो इस्तेमालु थींदो न शॉर्ट थींदो आहे ठीकु आहे। तेरहों क्वेश्चन हुयो ऐं जेको हाणे 14 क्वेश्चन आहे। 14 क्वेश्चन भी असीं नई तरीक़े सां सम्झंदासीं। स्लो इनखे थोरो कम जो अंडरलाइन थियल हुजे इज़ सिनोनिम्स ऑफ इंटरनम्स ऑफ स्लो जो जेको इंटरनम्स उहो छा थींदो स्लो जो जेको इंटरनम्स थींदो उहो फास्ट थींदो। स्लो माना आस्ता फास्ट माना तेज़ ठीकु आहे। अहिड़ी तरह जेको आहे सो इंटरनम्स सां लास्ट क्वेश्चन जेको रिलेटेड आहे क्वेश्चन नंबर 15 आहे इंटरनम्स ऑफ अलो अलो माना इजाज़त ॾियणु डेनी माना इनकार करणु ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिते आलो जो इंटरनम्स रिफ्यूज़ ॾियां त असीं उनखे बि टिक कयूं आलो जो रिफ्यूज़ बि हूंदो आहे ऐं इंटरनम्स ऐं जेको आहे सो रिजेक्ट बि थींदो आहे ठीकु आहे। रिजेक्ट थींदो त असीं रिजेक्ट खे तमामु घणी अहमियत ॾींदा आहियूं। हाणे जेके क्वेश्चन्स आहिनि इहे रिलेटेड आहिनि पार्ट्स ऑफ स्पीच सां। हीउ क्वेश्चन तमामु ताक़त वारो क्वेश्चन आहे सेकंड फॉर्म ऑफ फॉल सेकंड फॉर्म हिन जी छा थींदी ॾिसो फॉल जेको वर्ड आहे इहो जेको आहे सो नाकाम थियणु हिकिड़ो हूंदो आहे फेल FAIL ॿियो हूंदो आहे फॉल। हाणे हिन जो जेको सेकंड फॉर्म हूंदो आहे उहो हमेशह तव्हांखे यादि रहणु खपे त फेल जो सेकंड फॉर्म फेल्ड थींदो आहे पर हिन फॉल FALL इन जो सेकंड फॉर्म जेको थींदो आहे उहो बी ऑप्शन FELL। ऐं हीउ क्वेश्चन तक़रीबन टेस्टनि में ईंदो रहंदो आहे। इहो ही जेको आहे वॾो MB क्वेश्चन आहे तंहिंजे करे हिनखे तव्हां जेको आहे नज़र मां कढी छॾियो। हाँ क्वेश्चन नंबर 17 आहे ही सफ़ा इंपॉर्टेंट क्वेश्चन है इनके समझिए तो लगभग अध ग्रामर के समझी वो ठीक है। ही यूज टू डांस सो ब्यूटीफुली बिलोंग्स टू द स्टेज
ये तो वर्ड जो हिते ब्यूटीफुली आहे इहो कहिड़े पार्ट्स ऑफ स्पीच सां वास्तो रखे थो। ॾिसो इहो साॻियो ब्यूटीफुली आहे, एजेक्ट बि आहे, एडवर्ब बि आहे, वर्ब न आहे। ठीकु आहे, पर हाणे हिननि ॿिन्ही में ही ऑप्शन ॿ कटिजी, हाणे हिननि ॿिन्ही ते सोचणो आहे कहिड़ो ऑप्शन इन जे क्लोज़ आहे, नियर आहे। जेकॾहिं धोखो लॻी वियो त ठीकु आहे, पर धोखे खां मां कोशिशि कंदो आहियां त तव्हां हर शइ कॉन्सेप्ट सां पढ़ो। ॾिसो हिते जेको वर्ड सो आहे इहो एडवर्ब आहे। ठीकु आहे, तंहिंजे करे हीउ जेको सो आहे इहो ब्यूटीफुल खे वधीक डिफाइन थो करे, एडवर्ब पंहिंजे वर्ड खे डिफाइन थो करे, तंहिंजे करे हीउ बि छा आहे एडवर्ब आहे। अगरि जेकॾहिं एडजेक्ट था चओ त इहो हमेशह अक्सर करे नाउन या प्रोनाउन सां गॾु इस्तेमालु थींदो आहे, पर हिते ॾिसो सो आॾो आहे, तंहिंजे करे सो वर्ड तव्हां खां पुछियां इहो बि एडवर्ब आहे, ऐं ब्यूटीफुली बि हिते जेको इस्तेमालु थियो आहे इहो एडवर्ब तौरु थियो आहे। उमेदु आहे त इहो पॉइंट तव्हांजी क्लियर थी वई हूंदी। नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। ॾिसो हे क्वेश्चन नंबर अरिड़हं आहे, थरस्टी थो चए तो इहो कहिड़ो पार्ट्स ऑफ स्पीच आहे। ॾिसो नाउन प्रोनाउन त इहो आहे कोन, कंजक्शन बि न आहे, इहो सिर्फ़ु एडजेक्ट आहे। अगरि जेकॾहिं जुमिले में हुजे हा त पोइ कॾहिं कॾहिं ॿिए पार्ट्स ऑफ स्पीच सां इहो वास्तो रखंदो आहे, पर इहो थरस्टी जेको आहे सिर्फ़ु एडजेक्ट ई थींदो आहे, कंजक्शन तौरु इहो घटि इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं थींदो आहे त उहो रेयर केसिस में उहो तमामु घटि थींदो आहे, ऐं जेको आहे सो बाक़ी नाउन ऐं प्रोनाउन सां इहो वास्तो न आहे रखंदो। क्वेश्चन नंबर 19 तरफ़ वधंदासीं। फाइंड आउट फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब फ्रॉम द फॉलोइंग। जो तो कहिड़ो हेठियनि मां वर्ब जो जेको फर्स्ट फॉर्म आहे। लफ़्ज़ ॾिसो जेके बि आहिनि इहे सभु जेके आहिनि सेकंड फॉर्म आहे, पर कहिड़ो जेको ऑप्शन बी आहे इहो छा आहे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे। ठीकु आहे, नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। विच ऑफ फॉलोइंग इज़ कॉमन नाउन। कॉमन नाउन ॾिसो तव्हां जेको आहे उनखे चवंदा आहियूं जेको सभिनी लाइ असीं इस्तेमालु करे सघूं। जीअं वर्ड बॉय आहे, वर्ड बॉय असीं सभिनी छोकिरनि लाइ इस्तेमालु करे था सघूं, पर छोकिरो जेकॾहिं मां अली चवां त इहो कंहिं ख़ासि छोकिरे जो नालो आहे। अहिड़ी तरह वर्ड गर्ल आहे, टीचर आहे, लफ़्ज़ गर्ल बि असीं सभिनी छोकिरनि लाइ इस्तेमालु करे सघूं था, पर जेकॾहिं चवां मां आमना त इहो कंहिं ख़ासि छोकिरी जो नालो हूंदो। ठीकु आहे, अहिड़ी तरह माना जेको आहे सो जेके कॉमन नाउन्स हूंदा आहिनि उहे सॼे क्लास या फैमिली खे माना हिक ई नाले सां असीं छो कंदा आहियूं, पर कंहिं शइ जो स्पेशल नालो हुजे ऐं यानी को ख़ासि नालो हुजे असीं उनखे प्रॉपर नाउन चवंदा आहियूं। हाणे अली बि छा आहे कंहिं ख़ासि छोकिरे जो नालो आहे, आसिया बि। कंप्यूटर जेको आहे इहो जेको आहे कॉमन नाउन आहे, ऐं हीउ जेको कंप्यूटर जा पार्ट्स आहिनि तंहिंजे करे मकी माउस जेको आहे मकी माउस इहो कंहिं माना जेको आहे सो कंहिं पार्ट्स जो नालो आहे, तंहिंजे करे कंप्यूटर जेको आहे असीं सभिनी कंप्यूटर लाइ लफ़्ज़ इस्तेमालु करे सघूं था। नेक्स्ट क्वेश्चन ते वधंदासीं। क्वेश्चन नंबर 21 आहे, ही वर्क्स देश देश इन अकेडमी। जॾहिं के माण्हू इदारे ते कमु कंदो आहे त उते लफ़्ज़ फार इस्तेमालु थींदो आहे या इन इस्तेमालु थींदो आहे। हाणे हिते फार ऑप्शन में कोन्हे, तंहिंजे करे इन ऑप्शन थींदो। ठीकु आहे, जेकॾहिं फार अची वञे त असीं उनखे वधीक अहमियत ॾींदासीं एज़ कंपेयर टू इन जी। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22 आहे। जमीला डाइट। ॾिसो हाणे जेको लफ़्ज़ डाइट आहे इहो जेको आहे जॾहिं का तव्हांखे डेट मिलियलु आहे ऐं को ॾींहुं मिलियलु आहे पोइ असीं उते आन इस्तेमालु कंदा आहियूं, पर हिते जेको आहे इन इस्तेमालु कंदासीं, डाइड इन कोविड-19। ठीकु आहे, ऐं कॾहिं कॾहिं हिनखे ड्यू टू चवंदा आहिनि। ड्यू टू तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असीं जुमिले खे हिकिड़ो जुमिलो उन सां रिलेटेड हुजे, उन सां गॾु ॿियो बि को सेंटेंस उन सां रिलेटेड आहे, पोइ असीं ड्यू इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, बाक़ी ऑफ असीं हिते इस्तेमालु न कंदासीं। ठीकु आहे, नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। क्वेश्चन नंबर 23 ॾिसो। सारा वाज सिटिंग देश देश चेयर। जॾहिं लफ़्ज़ अचे चेयर, चेयर ते हमेशह इन इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, ऐं अगरि जेकॾहिं लफ़्ज़ स्टूल आहे उते आन इस्तेमालु कंदासीं, बस लाइ आन इस्तेमालु कंदासीं, कार लाइ लफ़्ज़ जेको आहे इन इस्तेमालु कंदासीं, पर हिते ॾिसो असीं कहिड़े खे जेको आहे अहमियत ॾींदासीं। इन त हिते ऑप्शन आहे ई कोन, ऐं हेॾे जेको जुमिलो आहे इहो रिलेटेड आहे पास्ट कंटिन्यूस टेंस सां। जॾहिं बि इंग फॉर्म ऐं जेको आहे सो टू बी जो फेल अचे तव्हां सम्झी वञो त हीउ जेको जुमिलो आहे इहो रिलेटेड आहे पास्ट कंटिन्यूस टेंस सां। हाणे इहो हमेशह सिटिंग जेको आहे आन थींदो। ठीकु आहे, इन जे करे लफ़्ज़ ए ऑप्शन जेको आहे हिते हाणे असीं छा इस्तेमालु कंदासीं, आन। इहो इन जे करे त जेको ज़मान आहे उहो पास्ट कंटिन्यूस टेंस जो आहे। ठीकु आहे, नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। आई विल कम, हिते विल बि हिनखे पढ़िबो आहे शल बि। आई विल छो त आई सां विल अक्सर करे हाणे इस्तेमालु थिए थी। आई विल कम एंड प्ले विथ यू इन अ वाइल। ठीकु आहे, जॾहिं बि लफ़्ज़ जेको आहे सो प्ले अचे इहो विथ इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे,
ऐं लफ़्ज़ जेको आहे सो ग्राउंड अची वञे त पोइ ग्राउंड लाइ वरी इन इस्तेमालु कंदा आहियूं, पोइ उहो वरी रिलेटेड हूंदो उन नाउन सां। पर प्ले जेको आहे प्ले हमेशह विथ खणंदो आहे प्रीपोज़िशन। कुझु प्रीपोज़िशन्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके फिक्स थियल हूंदा आहिनि, उहे इंशाल्लाह मां तव्हांखे लास्ट में शेयर कंदुमि, कोशिशि कयां थो त PDF में उहे तव्हां सां शेयर कयां थो। क्वेश्चन नंबर 25 आहे, ॾिसो द सन राइज़िस देश देश द ईस्ट। ॾिसो काफ़ी स्टूडेंट्स हिन करे माना जेको हिन में जुमिले में मुंझंदा आहिनि। सिंधी में असीं चवंदा आहियूं सिॼु ओभर खां उभरंदो आहे, तंहिंजे करे पोइ हिते बि चवंदा आहिनि त फिराम खे टिक करे छॾियूं। हमेशह जेको राइज़िस आहे इहो इन खणंदो आहे ऐं सिॼु ओभर खां उभरंदो आहे त असीं ट्रांसलेशन जेका कंदा आहियूं सन राइज़िस इन ईस्ट थींदो आहे, फिराम ईस्ट न थींदो आहे। एट ईस्ट बि नथा इस्तेमालु करे सघूं, टू ईस्ट बि नथा इस्तेमालु करे सघूं। हाँ जो ही पोर्शन है यो रिलेटेड है जेंडर्स सां, ठीक है। जेंडर्स जा 4 क़िस्म आहिनि, हिकिड़ो कॉमन ऐं ॿियो कॉमन जेंडर है, ॿियो न्यूटर है, ॿियो मैस्कुलाइन ऐं फेमिनाइन है, ठीक है। हाँ क्वेश्चन नंबर ॾिसो 24 है, कॉमन जेंडर डेनोट्स एज देश देश। कॉमन जो जेंडर हूंदो आहे उहो ॿिन्ही खे ज़ाहिर कंदो आहे, मेल के भी फीमेल के भी। अगर जेकॾहिं तव्हां खां पुछे त कॉमन जेंडर छा खे ज़ाहिर थो करे त उहो मेल ऐं फीमेल खे, ऐं मैस्कुलाइन मेल खे ज़ाहिर कंदो आहे ऐं फेमिनाइन जेको आहे फीमेल खे ज़ाहिर कंदो आहे। न्यूटर जेको आहे गैरजानदार शयुनि ऐं बूटनि खे ज़ाहिर कंदो आहे। क्लियर आहे। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन जेको आहे क्वेश्चन नंबर 27 आहे ऐं तमामु सिंपल क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 27 ॾिसो, फाइंड फेमिनाइन जेंडर फ्रॉम फॉलोइंग। चए थो फेमिनाइन जेंडर्स हेठनि मां चूज़ कयो, ॻोल्हियो। ऐं जेको ए ऑप्शन आहे इहो फेमिनाइन जेंडर खे ज़ाहिर थो करे, छो त फेमिनाइन असीं छा खे चवंदा आहियूं मॉन्स खे, ऐं टीचर जेको आहे कॉमन नाउन आहे, प्लेयर कॉमन नाउन आहे, प्रिंसिपल भी कॉमन नाउन आहे, ठीक आहे। सोलो क्वेश्चन आहे। ये तो फेमिनाइन जेंडर ऑफ डॉग, डॉग जो जेको फेमिनाइन थींदो उहो छा थींदो, उहो बिच थींदो, सी ऑप्शन में मौजूदु आहे। क्वेश्चन नंबर 29, मैस्कुलाइन जेंडर, फाइंड मैस्कुलाइन जेंडर। मैस्कुलाइन जेंडर हिननि मां कहिड़ो आहे जेको मर्द खे ज़ाहिर करे, उहो आहे निफ्यू, ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन की तरफ वधंदासीं। क्वेश्चन नंबर 30 ॾिसो, पोस्टमैन इज देश देश जेंडर। चए तो पोस्टमैन कहिड़े क़िस्म जो माना जेंडर आहे, इहो हमेशह मैस्कुलाइन ए ऑप्शन। छो त कुझु स्टूडेंट चवंदा हूंदा इहो कॉमन नाउन आहे, पर कॉमन नाउन आहे, छो त पोस्टमैन जेको आहे इहो मैस्कुलाइन खे शो कंदो आहे ऐं पोस्ट वोमेन जेको आहे उहो फेमिनाइन खे शो कंदो आहे। नेक्स्ट क्वेश्चन की तरफ वधंदासीं। स्टूडेंट इज सिंगुलर ऑफ। स्टूडेंट चए थो छा जो सिंगुलर आहे, स्टूडेंट्स जो सिंगुलर आहे। स्टूडेंट्स जमो आहे, स्टूडेंट लव्स सिंगुलर आहे, ठीक है। चए थो फ्लूरल ऑफ फॉक्स, फॉक्स जो जमो छा थींदो, फॉक्स जो 2 जम थींदा आहिनि, हिकिड़ो ऐं जेको आहे सो फॉक्सन भी थींदो आहे रेयर केसिस में, पर जेकॾहिं ही एक्स ते ख़तम थो थिए त एक्स सां जॾहिं को नाउन ख़तम थींदो आहे त उन आड़ो असीं ES मिलाईंदासीं, तंहिंजे करे ए ऑप्शन सही आहे। क्वेश्चन नंबर 33 ॾिसो, चए थो द फ्लूरल ऑफ वर्ड माउस। माउस जो चए थो जमो छा थींदो, जॾहिं नाउन एस या एस ई ते ख़तम थिए त उन जे आख़िर में एस या ES मिलाईंदासीं। हाणे हिन जे आख़िर में ई आहे त सिर्फ़ु एस मिलाईंदासीं, माउसिस, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन की तरफ वधंदासीं। सो इन क्वेश्चन के कीअं सम्झंदासीं। चए थो प्लूरल ऑफ ड्रेस कैन बी मेड बाय एडिंग अप। ये तो असीं ड्रेस जो जेको जमो आहे उहो कीअं ठाहींदासीं, जॾहिं को नाउन एस या ES ते ख़तम थींदो आहे। अगरि जेकॾहिं एस ते ख़तम थो थिए लास्ट में सिर्फ़ु ES मिलाईंदासीं, ठीक आहे। जेकॾहिं आख़िर में ई अथसि त रुगो एस मिलाईंदासीं। क्वेश्चन नंबर 35 आहे त चए थो द फ्लूरल ऑफ हॉलीडे। हॉलीडे जो जेको जमो आहे उहो छा थींदो। ॾिसो जॾहिं को नाउन वाय ते ख़तम थींदो आहे ऐं पहिरियों वारो अखर जेकॾहिं कॉन्सोनेंट आहे त वाय खे आई में मटाए ES मिलाईंदा आहियूं, पर हिन जो पहिरियों वारो अखर जेको उहो वावल्स आहे, ए वावल्स आहे, तंहिंजे करे सिर्फ़ु एस मिलाईंदासीं, जेको बी ऑप्शन में मौजूदु आहे। अच्छा, हाणे जेको पोर्शन आहे इहो रिलेटेड आहे डिग्री ऑफ एडजेक्टिव जे हवाले सां। क्वेश्चन की तरफ वधंदासीं। एशिया इज़ देश देश देन यूरोप। हाणे ॾिसो एशिया जेको वर्ड आहे चए थो इहो यूरोप खां छा आहे, वॾो आहे, लफ़्ज़ वॾो आहे, त असीं कहिड़ो हिते जेको डिग्री इस्तेमालु कंदासीं। हिते जेका डिग्री इस्तेमालु थींदी उहा कंपरेटिव थींदी, छो त वर्ड देन इस्तेमालु थियल आहे ऐं कंपरेटिव 2 शयुनि जे भेट में लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। हिकिड़ो वर्ड एशिया आहे, ॿियो वर्ड यूरोप आहे, ठीक आहे। ऐं जॾहिं कंट्रियुनि जी भेट कबी आहे त उते असीं लफ़्ज़ लार्जर इस्तेमालु कंदा आहियूं। एशिया इज़ लार्जर देन यूरोप, डी ऑप्शन में मौजूदु आहे। क्लियर आहे। अगरि जेकॾहिं 2 माण्हुनि जे विच में भेट करणी हुजे त पोइ असीं डॉलर इस्तेमालु कयूं आहे। क्लियर आहे।
हाणे क्वेश्चन नंबर 37 ॾिसो, यासीन इज़ तेज बॉय इन द क्लास। हाणे हीअ जेका भेट आहे इहा सॼी क्लास सां था कयूं कंहिंजी यासीन जी, तंहिंजे करे लफ़्ज़ असीं टालर न इस्तेमालु कंदासीं, छो त हूअं लफ़्ज़ हिते टाल ई इस्तेमालु थींदो। पर सॼी क्लास सां जॾहिं असीं कंहिं शइ जी भेट कंदा आहियूं त उते असीं सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु कंदा आहियूं, तंहिंजे करे असीं दी टॉलेस्ट बी ऑप्शन में इस्तेमालु कंदासीं। बिगेस्ट न थींदो, दी टॉलेस्ट बॉय इन द क्लास, द हिते लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं। क्लियर आहे? नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। द इन जे करे सुपरलेटिव डिग्री असां हमेशह द इस्तेमालु थींदी आहे। अगरि जेका आर्टिकल तव्हांखां इहो पुछे त इहो तव्हांखे ज़हन में हुजणु खपे। हाणे हीअ ॾिसो वॾो टेक्निकल क्वेश्चन आहे, हिनखे असीं हीअं सम्झंदासीं, बाइक मूव्स तेज देन कार, यानी बाइक ऐं कार जी भेट कंदासीं। ॾिसो हाणे लफ़्ज़ भेट ॿिनि शइ जी करण लाइ असीं हिकिड़ी डिग्री इस्तेमालु कंदासीं कंपरेटिव। कंपरेटिव ही न आहिनि, सिर्फ़ु ही ॿ कंपरेटिव आहिनि। हाणे स्लोअर इस्तेमालु कयूं या फास्टर इस्तेमालु कयूं। हाणे हिकिड़ो तव्हां इमेजिन कंदो त कार तेज़ भॼंदी आहे या बाइक, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त कार बाइक जी भेट में कुझु तेज़ आहे, तंहिंजे करे त बाइक जेका हूंदी उहा छा हूंदी, कार खां स्लो हूंदी, तंहिंजे करे लफ़्ज़ स्लोअर इस्तेमालु कंदासीं। क्वेश्चन नंबर 39 आहे, इनखे ॾिसो, हीअ तमामु सिंपल क्वेश्चन आहे, पर हीअ अक्सर करे हर टेस्ट में जेको आहे रिपीट थींदो आहे। इनजे करे हिन सां गॾो गॾु ॿिया कैंडिडेट्स जेके ॾिसी रहिया आहिनि असांजे चैनल खे, त पोइ उहे बि हिन क्वेश्चन खे ज़रूरु सम्झनि। द कॉर्ड्स आर नेवर वेरी दिस, ठीकु आहे। हाणे ॾिसो फास्टर इस्तेमालु डिग्री न कंदासीं, इहा छा आहे कंपरेटिव डिग्री आहे। फास्टेस्ट सुपरलेटिव आहे, इहा भेट कोन्हे। वेरी फास्ट ऑलरेडी हेॾे जेको आहे सो वेरी लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, हिते वेरी आहे, तंहिंजे करे सिर्फ़ु सी ऑप्शन सही आहे। हाणे हीअ जेको क्वेश्चन आहे इहो लास्ट क्वेश्चन आहे, हिनखे असीं हिन तरीक़े सां सम्झंदासीं। नासिर्स एज इज़ 11 years while all others are more than told, नासिर इज़ तेज। चलो जेका नासिर जी उमिरि आहे उहा 11 साल आहे, ऐं जेका बक़ाया ॿिया आहिनि उनजी जेका उमिरि आहे उहा 12 सालनि खां वधीक आहे। त नासिर कीअं हूंदो, नासिर वॾो हूंदो नंढो हूंदो, तंहिंजे करे नासिर जेको आहे उहो सभिनी खां नंढो आहे। त सुपरलेटिव डिग्री जेका हिते इस्तेमालु थियल आहे यंगेस्ट, ओल्डेस्ट या स्मॉलेस्ट न आहे इस्तेमालु करणी। त माण्हू लाइ जेको आहे सो असीं अक्सर करे लफ़्ज़ यंगर इस्तेमालु कंदा आहियूं। माण्हू लाइ असीं जेको आहे सो ओल्ड ऐं स्मॉलेस्ट बि इस्तेमालु कंदा आहियूं, पर जेकॾहिं ख़ासि करे ब्रादर्स जे विच में जेका भेट कई वेंदी आहे उहा यंगर ब्रादर, उनखे चवंदा आहियूं जेको नंढो भाउ हूंदो आहे, सफ़ा नंढो हूंदो, त उते असीं यंगर जी जेका आहे सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु कंदासीं, उहा आहे यंगेस्ट। हाणे वीडियो तमामु लॉन्ग थी चुको आहे, बाक़ी असांजा 2 पोर्शन रहनि था, हिकिड़ो साइंस जो, ॿियो मैथ जो। उहो मां कोशिशि कयां थो इहे ॿई जेके पोर्शन आहिनि इहे अलॻि सां वीडियो ठाहे तव्हां ॾे मोकिलींदुमि। अगरि जेकॾहिं तव्हां असांजी अकेडमी जॉइन करणु चाहियो था त पोइ हीअ साम्हूं तव्हांजे नंबर जेको लिखां थो पियो, इन ते असांजो व्हाट्सअप नंबर आहे, ऐं तव्हां इन ते कॉल बि करे सघो था। ऐं ॿियो हीअ बि असांजो ई नंबर आहे, तव्हां किन बि ॿिन्ही मां हिकिड़े नंबर ते तव्हां राब्तो कयो, इनबॉक्स में ईंदो त मां तव्हांखे डिटेल शेयर कंदुमि। ऐं असांजी अकेडमी जेको कमु करे पई हिन वक़्तु उहा IBG स्कॉलरशिप सां गॾो गॾु हिकिड़ो यूज़फुल कोर्स आहे, जंहिंमें मैथ ऐं असीं इंग्लिश कवर करायूं पिया। बाक़ी IBG जेका स्कॉलरशिप 5 क्लास लाइ हली रही आहे, उन में 3 सब्जेक्टनि जी तयारी करायूं पिया। हिकिड़ो इंग्लिश हुयो, ॿियो मैथमेटिक्स हुयो, ॿियो साइंस हुयो, ठीकु आहे। उन में हे 3 सब्जेक्ट आहिनि। ऐं इन सां गॾो गॾु ॿी शइ इहा त अगरि जेकॾहिं तव्हां असांजी सिर्फ़ु यूज़फुल कोर्स लाइ जॉइन करणु चाहियो था, उहा अलॻि सां पेज हले पई ऐं इहा अलॻि सां पेज हले पई। ऐं असांजी अकेडमी जे इन प्लेटफॉर्म ते काफ़ी स्टूडेंट्स कामयाबु थी चुका आहिनि। जीअं डॉक्टर AQ खान जी स्कॉलरशिप बि NJV स्कूल जेको कराची जो आहे उन जी तरफ़ां स्कॉलरशिप बि ईंदी आहे। उन जे हवाले सां हाणे इस्लामाबाद जी तरफ़ां बि हिकिड़ी स्कॉलरशिप हले पई, त असीं उनजा क्लास हलाए न सघियासीं। उहो इन जे करे त हीअ जेके 2 पेजूं हलनि पियूं इन्हनि में असीं मसरूफ़ हुआसीं। वधीक तव्हां इनबॉक्स में ईंदव त मां डिटेल तव्हां सां शेयर कंदुमि। ऐं आख़िर में मां सभिनी पंहिंजे ब्रदर्स सिस्टर्स ऐं पेरेंट्स खे इहा रिक्वेस्ट कंदुमि, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स कयो ऐं वीडियो खे लाइक कयो।